अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अज जी जेका अपडेट आयो आई है सिंध यूनिवर्सिटी पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी 3 मेरिट लिस्ट जारी कई वई है। जीअं त बैचलर डिग्री प्रोग्राम साल 2022 जी एडमिशन जो सिलसिलो जारी है, उन सिलसिले में जेको है 3rd मेरिट लिस्ट सिंध यूनिवर्सिटी पारां जारी कई वई है। साॻे ई तरीक़े सां असां मेरिट लिस्ट में पंहिंजो नालो चेक करण जे लाइ admission.usin.edu.pk ते वेंदासीं। जी तव्हां admission.usin.edu.pk वारे पोर्टल ते ईंदा तव्हांखे हिते कुझु न नज़र ईंदो। इन करे तव्हांखे हिते बैचलर मेरिट लिस्ट ते क्लिक करिणो आहे। हिते प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC नंबर हिते क्लिक करिणो आहे। जी असां हिते क्लिक कयोसीं, ही ॾिसो अची वियो 3rd प्रोविजनल मेरिट सिलेक्शन लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम 2022। हाणे इन जूं जेके इम्पोर्टेंट डेट्स आहिनि, जेको आहे ई पोर्टल ते चालान तव्हांजा अॼु खां ई अची वेंदा। 15 फरवरी 2022 खां लास्ट डेट ऑफ चालान जेका आहे उहा ट्यूसडे 22 फरवरी 2022 आहे ऐं जेको लास्ट डेट ऑफ डॉक्यूमेंट सबमिशन आहे उहो बि 22 फरवरी 2022 आहे। हाणे सेम तरीक़े सां तव्हां पंहिंजो CNIC नंबर हिते लॻाईंदा। अगर तव्हांजो हिन लिस्ट में नालो आयो हूंदो तव्हांखे डिपार्टमेंट शो कंदो। हाणे असां चेक कयूं था। हाणे असां CNIC नंबर लॻायो। ही ॾिसो हिन खे 3rd मेरिट लिस्ट में जेको आहे डिपार्टमेंट मिलियो आहे BS जोग्राफी मॉर्निंग कोटा जर्नल मेरिट। ईअं अगर तव्हांखे डिपार्टमेंट मिलियो हूंदो तव्हांजो बि नालो डिपार्टमेंट जो नालो चॉइस सभु कुझु हिते अची वेंदो। अदरवाइज तव्हांखे सेम कमेंट ईंदो यू आर नॉट सिलेक्टेड। ही हुई इंफॉर्मेशन 3rd मेरिट लिस्ट जे बारे में यूनिवर्सिटी ऑफ सिंध एडमिशन प्रोग्राम 2022 जी। वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं सिंध यूनिवर्सिटी सां रिलेटेड हर इंफॉर्मेशन अव्हां ताईं पहुची सघे।